अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू महाराज किचन। अॼु असां महाराज किचन में स्पेशल मिठे जी रेसिपी खणी आया आहियूं जंहिंजो नालो आहे फ्रूट कस्टर्ड। फ्रूट कस्टर्ड ठाहिण जे लाइ सभिनि खां पहिरियां असां हिकु पतीले में खीर विधो आहे 1 लीटर ऐं खीर खे उॿरण ॾींदासीं। खीर जीअं ई उॿरण लॻंदो त हाणे हिकु कप में असां खीर विधो आहे 1/2 कप ऐं वनीला कस्टर्ड आहे 1/2 कप। हाणे चङी तरह सां ॿिन्ही शयुनि खे मिक्स कंदासीं। ऐं ही कस्टर्ड जो मिक्सचर असां विझूं था उॿरंदड़ खीर में ऐं चङी तरह सां मिक्स कयूं था। ऐं हाणे विझूं था खंडु 1/2 कप। ऐं चङी तरह सां मिक्स करे छॾियो आहे। ऐं हाणे असां खीर खे पचाईंदासीं जेसि ताईं त खीर घाटो थी वञे हल्की बाहि ते। जी फ्रेंड्स, असांजो कस्टर्ड तयारु थी चुको आहे त हाणे असां चुल्हो बंदि करे छॾियो आहे ऐं हाणे असां हिकु ट्रे खयों आहे ऐं तयारु थियल 1/2 कस्टर्ड जी क्वांटिटी असां ट्रे में विझंदासीं ऐं चङी तरह सां हिकु लेयर लॻायूं था। कस्टर्ड लेयर लॻाइण खां पोइ हाणे असां गार्निश कयूं था चॉकलेट कपकेक पीसिस सां, जेको आहे 100 ग्राम्स ऐं बनाना स्लाइसिस आहिनि 100 ग्राम्स जे बराबरि, उहे स्प्रेड कया आहिनि। ऐं हाणे विझूं था रेड चिली क्यूब्स। रेड चिली क्यूब्स असां वटि 1 कप जे बराबरि आहिनि। ऐं हाणे बाक़ी जो बचियल कस्टर्ड विझी करे हिकु दफ़ो ॿीहर चङी तरह सां लेयर लॻाई आहे ऐं मथां कुझु बनाना स्लाइसिस विधा आहिनि ऐं हाणे विझूं था कुझु रेड चिली क्यूब्स ऐं आख़िर में असां गार्निश कयूं था फ्रेश क्रीम सां। ऐं फ्रेंड्स, असांजो मज़ेदार फ्रूट कस्टर्ड सर्विंग जे लाइ बिल्कुलु तयारु आहे। उमेद कयूं था तव्हांखे असांजी अॼु जी रेसिपी ज़रूरु पसंदि आई हूंदी। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग। असांजी वीडियो खे लाइक कजो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। तव्हां सां इंशाल्लाह मुलाक़ात थींदी हिकु ॿी वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।